बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? तव्हां कीअं आहियो? उम्मीद आहे बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु मां तव्हांजे लाइ आंदो आहे गेस्ट पेपर। 6वीं क्लास जे साइंस जो गेस्ट पेपर आहे, जेको मूं पंहिंजे स्कूल जे स्टूडेंट खे ॾिनो आहे। मां सोचियो तव्हांजी बि हेल्प थी पवंदी। हाणे असां ॾिसूं था गेस्ट पेपर खे। पहिरियों नोट आहे के बि 5 सुवाल हल कयो। सुवाल नंबर 6 लाज़मी आहे। हाणे पेपर जो ही अल्फ़ हिसो आहे, ए पार्ट आहे। इन में चौथों 6 सुवाल लाज़मी आहे। 6 1 ऐं 4 उन खां सवाइ ॿिया तव्हांखे सुवाल हल करणा हूंदा। ठीकु आहे। टोटल तव्हांखे हिते 8 सुवाल ॾिनल आहिनि। 8 मां तव्हांखे 5 करणा आहिनि। हाणे हीअ छा आहे, हीअ पेपर जो सब्जेक्ट टाइप आहे। उन खां सवाइ हिन जो जेको सेकंड ॿिए पार्ट आहे उहो ऑब्जेक्ट टाइप आहे। पहिरियां असां हिन खे था ॾिसी वठूं, उन खां पोइ असां हिन जे ऑब्जेक्ट टाइप खे ॾिसंदासीं। हाणे सुवाल पहिरियों आहे, जे घड़े जी वस्फ़ बयानु कयो। छो त हीअ 6वीं क्लास जो पेपर आहे, त हुनजो जेको हुन सां रिलेटेड इहे तव्हांखे सुवाल मिलंदा। जी घड़े जी सेल जी डेफिनेशन बयानु कयो। ॿियो आहे कन जी बनावट ऐं उहो कीअं कमु करे थो, यानी कन जी बनावट स्ट्रक्चर तव्हां बयानु कयो ऐं कहिड़े तरीक़े सां उहो फंक्शन करे थो। ठीकु आहे, उनखे बयानु कयो। क्वेश्चन नंबर 3 आहे, रोशनाई तरकीब जे अमल जी वस्फ़ बयानु करियो ऐं कीमाई मसावात लिखो। यानी फोटोसिंथेसिस जी तव्हां मसावात पूरी तरकीब बयानु कयो। उन खां सवाइ तव्हां हुनजी जेको आहे केमिकल रिएक्शन लिखी करे उनखे ई तव्हांखे बयानु करिणो आहे। ठीकु आहे। हुन खां पोइ क्वेश्चन नंबर 4 आहे, माहौल जा जानदार हिसा बयानु कयो। हाणे माहौल सुठो तव्हांखे मां इहो पढ़ायो बि आहे। बायोटिक ऐं अबायोटिक पार्ट्स ऑफ लाइफ, उहे तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिली वेंदा। जेकॾहिं तव्हां नवां आहियो मुंहिंजे चैनल ते, त तव्हां जेकॾहिं ॾिसंदो मुंहिंजे वीडियोज़ में, तव्हांखे पूरो चैप्टर मां सॼो सम्झायो आहे। उन खां पोइ क्वेश्चन नंबर 5 आहे, धातुनि ऐं गैर धातुनि जी तफ़ावत बयानु कयो। तफ़ावत यानी डिफरेंस। ठीकु आहे। तफ़ावत यानी डिफरेंस, धातुनि ऐं गैर धातुनि जे विच ते डिफरेंस बयानु कयो। उन खां पोइ 6 आहे, किन बि 10 अंसरनि जा नाला लिखो ऐं निशानियूं लिखियो। हाणे हे लाज़मी आहे। अंसर यानी एलिमेंट्स जा तव्हांखे 10 जा नाला लिखणा आहिनि ऐं उन्हनि जो सिंबल बि गॾु गॾु लिखणो आहे। ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 7 आहे, हवा ऐं उन जी अहमियत बयानु करियो। यानी हवा जी असांजी ज़िंदगीअ में कहिड़ी अहमियत आहे, उहा तव्हांखे बयानु करणी आहे। क्वेश्चन नंबर 8 आहे, ॻार ऐं सस्पेंशन में फ़र्क़ु बयानु कयो। ॻार ऐं सस्पेंशन जो पूरो चैप्टर आहे तव्हांजे 6 क्लास में, उहो तव्हांखे उन जो बयानु करिणो आहे। हाणे हीअ असांजो सब्जेक्टिव पार्ट, उन मां क्वेश्चन नंबर 6 तमामु लाज़मी आहे, जेको तव्हांखे मस्ट बि करिणो आहे। उन खां सवाइ तव्हां 4 ॿिया कहिड़ा बि कयो। हाणे आहे असांखे बेस ऑब्जेक्टिव टाइप। हाणे ऑब्जेक्ट टाइप बेस्ड तव्हांखे हिन मां सिलेक्ट करिणो आहे। कोई बि हिकिड़ो ऑप्शन जेको बेस्ट हुजे उहो तव्हांखे सिलेक्ट करिणो पवंदो। पहिरियों आहे, सेल जो कहिड़ो हिसो जेलीअ वारे मादे ऐं केमिकल सां भरियलु हूंदो आहे। सेल जो कहिड़ो हिसो जेलीअ वारे मादे ऐं केमिकल सां भरियलु हूंदो आहे। न्यूक्लियस, साइटोप्लाज़म, सेल मेम्ब्रेन या सेल वॉल। ॿियो आहे, अक्स तॾहिं नज़र ईंदो आहे जॾहिं रोशनी उन ते पइजी डैश डैश थींदी आहे। यानी अक्स तॾहिं नज़र ईंदो आहे जॾहिं उन ते रोशनी पइजी डैश डैश थींदी आहे। डिस्पर्शन थींदी आहे, रिफ्रैक्शन थींदी आहे, रिफ्लेक्शन थींदी आहे या पोलराइज़ेशन थींदी आहे। पननि जो साओ रंग हूंदो आहे जे करे, पननि में जेको साओ रंग हूंदो आहे डैश डैश जे करे, क्लोरोफिल, ल्यूकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट या नन ऑफ अबो। ठीकु आहे। हेठिनि मां कहिड़ो पंहिंजो खाधो पाण तयारु कंदो आहे। हेठिनि मां कहिड़ो पंहिंजो खाधो पाण तयारु कंदो आहे। अलजी आहे, बूटा, तमामु या को बि न। उन खां सवाइ 5 आहे, पैरासाइट मेज़बान खां डैश डैश हूंदा आहिनि। नंढा हूंदा आहिनि, वॾा हूंदा आहिनि, तमामु वॾा हूंदा आहिनि या नन ऑफ अबो हूंदो आहे। साह खणण लाइ कहिड़ी गैस इस्तेमालु थींदी आहे। तमामु ईज़ी सुवाल, H2O, CO2, O2 या N2। 7 आहे, कहिड़ी गैस प्रोटीन तयारु करण लाइ ॿूटा इस्तेमालु कंदा आहिनि। कार्बन डाइऑक्साइड, नाइट्रोजन, H2 या O2। हाणे जॾहिं ॿूटा जेका प्रोटीन ठाहिनि था, उहा कहिड़ी गैस
बाहि भरण में कहिड़ी गैस इस्तेमालु थींदी आहे? O2, H2, CH4 या O3। 9 आहे अंसर ठहियलु हूंदा आहिनि, एलिमेंट्स छा जा ठहियलु हूंदा आहिनि? टिश्यूज़ जा, मेटल जा, मॉलिक्यूल जा या एटम जा। पाणीअ जो फार्मूलो आहे H2O, NaCl, CaCO3, H2SO4। ॻरंदड़नि खे डैश डैश चइबो आहे। ॻार में जेके ॻरंदड़ आहिनि उन्हनि खे छा चइबो आहे? सॉल्यूट, सॉल्वेंट, वाटर या सॉल्यूशन। ॻार जी ॻरण पज़ीरीअ ते डैश डैश असर विझे थो? हवा, दॿाउ, गर्मी पदर या घिम। आयरिस के विच ते डैश डैश सोराख़ हूंदो आहे, उन्हे मां रोशनी गुज़रे थी? प्यूपल, रॉड, ऑप्टिक नर्व या फोकस पॉइंट। डर्मस जे अंदरि हसास क़ाबरू हूंदा आहिनि जेके महसूसु कंदा आहिनि? सूर्य रोशनी, थधि, गर्मी या इहे सभु, ऑल ऑफ अबो। हाणे हीअ असांजो हुयो ऑब्जेक्ट टाइप। हिन में टोटल 19 जेको आहे सो ऑब्जेक्टिव सवाल ॾिनल आहिनि जेके तव्हांखे हेठां बेस्ट ऑप्शन बि ॾिनल आहिनि, हिकिड़ो सिलेक्ट करे तव्हांखे हिनखे हेल्प करिणो आहे। आई होप तव्हांखे हीअ सम्झ में अची वियो हूंदो ऐं तव्हांजे लाइ हेल्पफुल हूंदो। हाणे जेको नेक्स्ट तव्हांजो एग्ज़ाम थींदो इन खां सवाइ मां इनशाला सुभाणे ताईं इस्लामियात ऐं समाजी 6वीं क्लास जी इस्लामियात ऐं समाजीअ जो पेपर बि अपलोड करे छॾींदमि। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो, ठीकु आहे। घणनि खां घणनि पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो। हुन खां अलावा मां 7वीं 8वीं 9th मैट्रिक फस्ट ईयर इंटर जा बि इनशाला ऑब्जेक्ट टाइप पेपर, गेस पेपर तव्हांजे साम्हूं अपलोड कंदमि। मिलंदासीं वरी ॿिए वीडियो में। टिल देन अल्लाह हाफ़िज़।